आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस साबिरीन सदक़ल्लाहु मौलाना अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, मालिक करीम जा एहसान ऐं अणगणिया थोरा जो अल्लाह असां के एक दफ़ो ॿीहर हिय भलारी महफिल भलारे पिर में वेही ॿुधण जी सआदत अता फरमाई आहे। खुश नसीब आहे वो मुसलमान जिनके बार बार अल्लाह पंहिंजे वलियन जे सोबत में वेहण जी सआदत अता फरमाईंदो आहे। चंद घड़ियों सालियन की संगत में गुजरन ये हजारन बल्कि पूरी जिंदगी दे दिहाड़ खां वधीक भलियूं घड़ियूं उहे आहिनि जेके चङनि जी सोबत में वेही अल्लाह अल्लाह कंदे ऐं अल्लाह जे हबीब जो फरमान ॿुधंदे वक़्त गुज़रंदो आहे। अल्लाह करीम कंदो आहे त अल्लाह असांजे सीनन के मुर्शिदन जी मोहब्बत सां माला माल फरमाए। अल्लाह करीम कंदो आहे त अल्लाह जेसी जेरा आहियूं तेसी हे बंदड़ा नसीब कंदो रहे। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा हिकड़ी बरकतुन भरी आयत है फकीर तमा भलारन जी आडो तिलावत कई उन जी माना ऐं मफ़हूम बयान करण खां अॻु में मुंहिंजे मुर्शिदन शरीफ चंद जुमला अॻु में पंहिंजे किताब मवाइज़ हसना में लिखिया आहिनि। इन आयत मुबारका जी तशरीह में हिते जिंदगी इंसान जी अल्लाह ताला हिकु इम्तिहान गाह बणाई आहे। दुनिया रुगी जिंदगी गुजारण जो नालो ना है बल्कि जिंदगी दुखन जो घर आहे। असां के हर कदम ते मुख्तलिफ किस्म जा आंदा आहिनि, तकलीफूं पहुचंदियूं आहिनि, आज़माइशूं ईंदियूं आहिनि। सच्चो मोमिन उहो आहे जेको उन आज़माइश ते सब्र करे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रही वरी जो सुभान अल्लाह। जेको माण्हू रब जी रज़ा ते राज़ी रहे अल्लाह जे उन ॾिनल आज़माइश ते सब्र करे सब्र जो सिलो अल्लाह पंहिंजी मईयत ऐं जन्नत खे बणायो। सुभान अल्लाह। जेको दुनिया जो दुख ॾिसी अल्लाह खां मुंहुं मोड़े वेहे, दुनिया जी का आज़माइश ॾिसी केॾीमहिल औलाद जी सूरत में, केॾीमहिल दुनिया जी मुसीबत जी सूरत में अल्लाह ताला जी तरफां आज़माइश अचे उनखे मुंहुं ख़राब करे, गुस्सो करे, कावड़ करे, सो मोमिन नाहे। ईमान वारो उहो आहे जेको हर हाल में अल्लाह जी रज़ा ते राज़ी रही निकिरी। अल्लाह जो कुरान छा थो फरमाए, तवज्जो आहे मुझे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात। ए ईमान वारो मदद तलब कयो सब्र जे ज़रिए ऐं नमाज जे ज़रिए। जॾहिं का मुसीबत पहुचे, को दुख पहुचे, को गम अचे, सब्र कयो, नमाज पढ़ो, दुआ करो, अल्लाह ने मुतवज्जे थियो। तव्हांजे अंदर एतिरी हिम्मत नाहे जो दुनिया जी आज़माइशुनि खां ॿाहिरि निकिरी सघो, कामयाब बणिजी सघो। अल्लाह ताला जी मदद आहे जेका तव्हांखे विख विख जे सहारे ॾियण वारी आहे। जॾहिं तव्हां सब्र कयो, सब्र वारा बणिया, कुरान थो फरमाए त इन्नल्लाह मअस साबिरीन। बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। अल्लाह उन्हनि सां गॾु आहे, रब उन्हनि जो साथी आहे। अल्लाह उन्हनि सां उन्हनि जी मईयत में आहे। रब उन्हनि खे पंहिंजो बणाईंदो आहे जेके हर हाल में सब्र करे ॾेखारींदा आहिनि। असीं तव्हां कई फकीर बि थियासीं, दिलबर साईं जा मुरीद बि थियासीं। कामिल मुर्शिद हुअण जे बावजूद हे दुख हे गम हे
आजमाइशूं मुझा दोस्तों असहाबन जे मथा पाया होया ये आजमाइशूं ये इम्तिहान मदीने वाले साईं जे असहाबन ते पायो हुयो तन तई कोन चयो हुयो त नबी मदीने वाले साईं जेरो नबी होने जे बावजूद रहमत लिल आलमीन नबियन जो सरदार असांजो अगवाना तबे बस मुसीबत में आयो छो त तन के खबर हुई त आजमाइश हर के ते को नहीं दिया उन्हन दे दिया जो सच्चो ईमान वारो हुजे मदीने वाले साईं ने ये फरमाया अस्सब्रो मिफ्ताहुल फर्ज सब्र कुशादगी जी चाबिया जे सब्र करो अल्लाह उन जा हर दर्द लाहे छड़ी दुआ कुरान तो फरमाए इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब बेशक सब्र वारन के अल्लाह अन गनियान भुरिया इनाम अता फरमाई सब्र वारन के मिलदा है जेके उन जे गुमान में बन हुंदा उन जी सोच में बन हुंदा जे हिकड़े मामले में अल्लाह आजमायो हिकड़े मामले में अल्लाह आजमाइश में विधो कुरान तो फरमाए फिक्र न कर ओ सब्र करन वाला ओ अल्लाह दी रजा में राजी रहने वाला फिक्र न कर मा अल्लाह इन जे बदले तो के वडियूं नेमतूं अता फरमाई सल्लल्लाहु अलैहि या तकल आखिरी टाइम वाला समय कदी दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अस्सब्रु कंजुम मिन कुनूज़िल जन्नते मदीने वाले साईं फरमायो त सब्र जन्नत जे खजानन मजा एक खजानो आहे जे मानो सब्र कयो अल्लाह जी दिनल आजमाइश अवाजी निगाहुन हमारी असाजी जहर जिंदगानी न घुरजन हमारी खिराजू खजाना न घुरजन हमारी ओ न घुरजन हमारी खिराजू खजाना आवाजी निगाहुन चाहू निशाना मिठल मेहरबानी न मिलनो जे आए वो हजारे बहाना न मिलनो आए जे हजारे बहाना दई दिल अवा के कयो जुर्म जाना अवा जी मोहब्बत जा आयो न्यायल अवाजी मोहब्बत जायूं न्यायल अवाजी मोहब्बत जायूं न्यायल अवालाए ही लेन आहिन मेरा ना अवारी अवालाए ही लेन आहिन मेरा ना दिल अवा के कयो जुर्म जाना कोई करम मिठड़ा कयो दिल बरसाए दे कोई करम मिठड़ा कयो मुर्शिद दिल बरसाए दे चुकाए आजी
तलब जा तराना थोगाए आवाजी तलब जा तराना अवारी आवाजी निगाहुन जाऊं निशान महबूबा जी निगाहुन जो निशानो बणजी त ॾिस इहो मोहब्बत वारो अफ़सानो पंहिंजे लाइ लिखी त ॾिस न इहा मोहब्बत इंशाअल्लाह तोखे अर्शन ते बुलंद ई बाला करे दुनिया जी हल्की फुल्की मुसीबत खे ॾिसी तूं मुंहुं मोड़े वेही रही तोखे ॾाढ़ी ॾाढ़ी लॻे तोखे पटको तकलीफ़ में विझी छॾे तोखे मस्जिद जो पंध तकलीफ़ में विझे तोखे दीन ते अमल मुश्किल लॻी वञे इहा कहिड़ी ईमानदारी आहे इहो कहिड़ी फ़क़ीरी आहे हज़ार मुसीबतूं छो न अचनि चओ त दिल यार सां लाती आहे त तोड़ निभाए ॾेखारे चओ सुभान अल्लाह वरी दिल पर साईं थो चवे चओ सुभान अल्लाह असां सां हलन जे हुजन इश्क वारा असां सां हलन जे हुजन इश्क वारा न घुरजन असांखे खटा ऐं जे खारा ज़रे ज़रे जे कावड़ जी वॾो साईं ख़बर ई कोन्ह असां सां हलन जे हुजन इश्क वारा न घुरजन असांखे खटा ऐं जे खारा उहे मोर माण्हू परे खां पथरा उहे मोर माण्हू परे खां पथरा जेकी बेकसन जा बणिया फर जलारा असां सां हलन जे हुजन इश्क वारा चओ सुभान अल्लाह बचो पाण मज़हब जे चादर में वेहण बचो पाण मज़हब जे चादर में वेहण अच्छी पग उन्हनि जा अच्छी पग उन्हनि जा मगर कलकतारा अच्छी पग उन्हनि जा मगर कलकतारा न घुरजन असांखे खटा ऐं जे खारा दिल पर साईं रमज़ू कपियूं की न ज़ाहिर दिल पर साईं रमज़ू कपियूं की न ज़ाहिर असां है मगर मां समझन मगर मां समझन था आकिल इशारा असां सां हलन जे हुजन इश्क वारा ॿियो ख़बर कहिड़ो फ़ैसिलो कयो अथव इन साथ मुंहिंजे मुर्शिद कामिल जे साथ सलाम जी असल सब्र ईअं करे हलो जो कंहिंखे पिड़क जी ख़बर न पवे इंशाअल्लाह जोड़ जोड़ सां गॾियल हूंदो हिते बि गॾु हूंदासीं इंशाअल्लाह हुते बि गॾु अल्लाह शाल अमर जी तौफीक अता फरमाए आखिर में हिकिड़ो ऐलान कयो चओ सुभान अल्लाह असुल हे 2025 ॾींहुं शुरू थियो आहे त मुर्शिद जे कलम में को इनकलाब अची वियो चओ सुभान अल्लाह माण्हू हैरान आहिनि असां एतिरी निंड नथा करे सघूं जेतिरा दिल पर साईं किताब थो लिखी अचे हिकिड़े पीर साहिब सां मिलियुसि सो पियो मूंखे चवे साईं किताब तोहफ़े में ॾिनामांसि चए थो त साईं खे चओ त अॻ में जेके लिखियल आहिनि उहे त माण्हू पढ़ी वठनि पोइ ॿिया लिखो लिखे दिल पर साईं पढ़नि करम में तोखे कहिड़ी तकलीफ़ थी आहे हे हिन ई महीने साईं जा कुझु किताब आया आहिनि वठबा इंशाअल्लाह हे मुंहिंजे हथ में आहे एतमाद मूंखे त एॾो किताब पढ़ियो आहे जो मूंखे ॿ दफ़ा पढ़ियो आहे हिकिड़ो दफ़ो पढ़ी वियो आहे ॿियो दफ़ो अधु किताब वरी पढ़ी वियो आहे हे किताब एतमाद तमामु ज़बरदस्त आहे अहिड़ो बहितरीन किताब आहे जो तव्हां पढ़ंदव न जेका इंसान जे अंदरि हीरा आहे कम खां कम चोरी ऐं इंसान जे अंदरि मायूसी ऐं ज़हनी तौर ते माण्हू मफ़लूज थी था वञनि सभिनी जो हल मुंहिंजे मुर्शिद करीम हिन हिकिड़े किताब में बयानु कयो अहिड़ो किताब आहे जेको तव्हां पढ़ंदव न इंशाअल्लाह तव्हांजे अंदरि नई ज़िंदगी फूकिजी वेंदी बहितरीन किताब आहे एतमाद
एतमाद का बाद में हे वरी नौ किताब आयो हिन हफ्ते हिन जो नालो आहे एहतियात छा नालो आहे एहतियात जिंदगी में एहतियात कीअं कजे कहिड़े मामलनि में कीअं एहतियात कजे एहतियात छा आहे बे एहतियाती छा आहे इलाज कराए माण्हू एहतियात करे हिन में साईं जन मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि पंहिंजा ज़ाती वाक़ियात बयान कया आहिनि ज़ाती मुशाहिदा बयान कया आहिनि कुझु पंहिंजा तजुर्बा बयान कया आहिनि कुझु बुज़ुर्गनि जा तजुर्बा बयान कया आहिनि क़ुरान ऐं हदीस मां एहतियात जी ज़रूरत छा आहे एहतियात छा आहे कीअं इख्तियार कजे कहिड़नि मामलात में कीअं एहतियात कजे सो मुंहिंजे मुर्शिदनि हिन मुख़्तसर मगर जामे किताब में साईं बयान फरमायो उन खां बाद में हींअर हिकिड़ो मसइलो हले थो पियो ताज़ो ताज़ो सिंध ऐं पंजाब जे विच में केनालनि वारो उन ते साईं जन हे किताब लिखियो आहे दरिया ते धाड़ो दरिया ते धाड़ो हिन में साईं जन साबित कयो आहे शरई एतबार खां त दरिया ते धाड़ो जेको हणनि था इहो केनाल ठाहिण नाजाइज़ आहिनि शरई एतबार खां हराम आहिनि सो साईं जन हिन में उसूली कवायद ज़वाबित ज़रिए शरई एतबार खां ऐं जेके नुक़सानात सिंध के थींदा दरिया केनालनि ठाहिण मां उहो सॼो तफ़सील साईं जन हिन में बयान कयो ऐं हे आहे मुंहिंजे हथ में साईं जन जो किताब ॾिसो केॾो ज़बरदस्त हे अॼु छपिजी आयो आहे नालो अथसि शूर छा नालो अथसि शूर सम्झ में अचे थी छा ॻाल्हि आहे शूर छा आहे इंसान जे लाइ शूर केतिरो ज़रूरी आहे केतिरनि मामलात में कीअं शूर इख्तियार कजे ऐं मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि हिन में एतिरा तफ़सीली मज़ामीन जमा कया आहिनि ज़िंदगी जो अहिड़ो को बि मामिलो न आहे जेके छॾियो हुजे ईमानियात अखलाकियात इस्लामियात तसव्वुफ़ात इमरानियात हर मामले में साईं मुंहिंजा हलाल चाहे हराम चाहे मजलिस चाहे मक्को चाहे मदीनो चाहे निज़ाम मुस्तफ़ा चाहे शरीयत चाहे तरीक़त चाहे नसीहत चाहे लिबास चाहे इस्तिल चाहे किताब चाहे मदरसो चाहे इस्तिकामत चाहे हिकमत चाहे मौइज़त चाहे मोबाइल फोन चाहे इंटरनेट चाहे मेहनत चाहे मजदूरी चाहे इम्तिहान चाहे मुर्शिद छाके सॾींदा आहिनि मुरीद छाके सॾींदा आहिनि सालिक छाके सॾींदा आहिनि सूफ़ी छाके सॾींदा आहिनि रूहानियत चाहे अबदाल चाहे रियाज़त चाहे मुजाहिदो चाहे मंज़िल चाहे मुराद चाहे अदब चाहे विलायत तरीक़त हकीकत नफ्स शैतान जमाल कमाल खुदी अनानियत हर शइ मुंहिंजे मुर्शिद में वरी जो सुभान अल्लाह मां त हैरत में आया किताब लिखियो आहे असांखे रुॻी मज़मून यादि करण में 2-3 साल लॻी वेंदा उन्हनि जी तस्वीर सिंगर सां लिखियो आहे धोखो चाहे मिलावट चाहे कूड़ खैर शर लो यारी चोरी सोरी फ़रेब ज़िद जहिड़ो ख़ैर ख़्वाही बदख़्वाही ख़्वारी ज़ुल्म बेरुखी साईं मुंहिंजा दिल आज़ारी हक़ तलफ़ी नुक्ताचीनी इहे सभई जेके मामलात आहिनि उन्हनि में असांखे शूर छा थो सेखारे असांखे छा करणु घुरिजे असांजे लाइ कहिड़ो रस्तो सही आहे कहिड़ो तरीक़ो असांजे लाइ भलो आहे सो मुंहिंजे मुर्शिदनि हिन किताब में इंशाअल्लाह हे पढ़ंदो तव्हांजी ज़िंदगी सुखी गुज़रंदी वठिबो इंशाअल्लाह किताब हे मुंहिंजा किताब हमेशह फरमाईंदा आहिनि त मां पंहिंजा किताब खूने जिगर सां लिखंदो आहियां पंहिंजे रत जी मस सां लिखंदो आहियां मुंहिंजा दोस्तो असांखे घुरिजे त मुर्शिदनि जी हिन महिनत खे पाण बि पढ़ूं ऐं ॿियनि ताईं पहुचायूं क़बूल आहे इहा ॻाल्हि वठिबो किताब इंशाअल्लाह सभई किताब वठो को बि दोस्त रहे न तव्हांजे पढ़ियल न आहियो त तव्हां वठी ऐं तव्हां तबलीग नथा करे सघो हे मुंहिंजे मुर्शिदनि जो किताब हिकिड़ो मुबल्लिग आहे इंशाअल्लाह हे मुस्लमाननि खे त पढ़ायो पर गैर मुस्लिम पढ़ंदा न इंशाअल्लाह हे दिलबर साईं जा किताब वाणिया मुस्लमान थी वेंदा अहिड़ो अल्लाह जे वलीअ जो फैज़ समायल आहे अल्लाह ताला असांखे मुर्शिदनि जे फैज़ मां हिज़ वाफ़िर अता फरमाए अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए बिला ताख़ीर मुंहिंजे